योम तस्कीर के सिलसिले में कढ़ी वही है। यह रैली भारत जो कश्मीर ते जेको कब्ज़ो आहे वो ज़ोरी ज़बरदस्ती आहे। उन जो उते जे माण्हू जेके आहिनि इहो नथा चाहिनि। तंहिं हूंदे बि पाकिस्तान हमेशह कोशिशि कंदो रहियो आहे यकजहती जो मुज़ाहिरो कंदे, जमहूरियत ॾेखारींदे त उन्हनि खे पंहिंजो हक़ु मिलियो वञे। पर भारत ज़बरदस्ती अहिड़ियूं शयूं कंदो रहंदो आहे जेको कश्मीर वारनि सां पंहिंजो हक़ु खॼणु चाहिनि था। पर भारत जी इहा नाकाम कोशिशि रहंदी। पाकिस्तान हमेशह कश्मीरियुनि सां गॾु आहे ऐं कश्मीरियुनि खे यादि कंदो रहंदो। जॾहिं बि इहे आज़ादी जा ॾियारा मिलाइबा, जॾहिं बि आज़ादी मिलाइबी त कश्मीरियुनि खे बि गॾोगॾु रखिबो। कश्मीरी असांजी सैरग आहे ऐं असीं कश्मीर तां कॾहिं बि हथु न कंदासीं। जेसि ताईं पाकिस्तान जो वजूदु आहे एसि ताईं कश्मीरियुनि जो वजूदु आहे। असीं पंहिंजे आख़िरी खून जे क़तरे ताईं कश्मीरियुनि जो साथ ॾींदासीं।